झांसी घोड़ाबारी में माहिगीरनि जी आलमी ॾींहं ते स्टेज ड्रामो पेश कयो वियो जंहिं में अदाकारनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था घोड़ाबारी खां गुलाम हैदर खटी जी हीअ रिपोर्ट। बाबा जी असांजा केजी हिते कैद आहिनि न जी असांजा केजी हुते कैद आहिनि न इहो इंतज़ार में हिते कैद आहिनि जज़्बा ख़ैर सगाल थिए त हुननि हुतां आज़ादु कयो माहिगीरनि खे असां पाकिस्तान वारनि हिते आज़ादु कयो पोइ ईअं असांखे छॾूं। ओहो बाबा मुंहिंजो नालो शानू बदलाव खानू रखी छॾियो इन खे ख़बर कोन्हे पई आउं त गिरेतीअ में कैद हो सदा वरी कीअं मूंखे चऊं ही पाकिस्तानी आहे कोन्हे थुलो मटारो ही अफ़गानी आहे वरी मूंखे अहिड़ी जेल में रखूं जंहिंमें हमरा खे रुगो जुलाब हो गोॾे हेठां लाइ मोह खे बजो वेठो दादा जी नाज़रीन असां हिन वक़्तु बिल्कुलु मौजूदु आहियूं घोड़ाबारी टाउन कॉमेडी जे अंदरि। हिन वक़्तु जेको हिते स्टेज ड्रामो हली रहियो आहे 80 माण्हू लाड़ जा इहो ड्रामो जेको आहे टाउन कॉमेडी घोड़ाबारी जे तरफ़ां हिते माहिगीरनि खे जेके पंहिंजे हक़ ॾियण जे लाइ हीउ प्रोग्राम कोठायो आहे। हुन में असांजा हिते मक़ामी जेके एक्टर आहिनि लेजेंड एक्टर इन खां अलावा परे परे खां तमामु वॾा वॾा एक्टर पहुता आहिनि। हिन वक़्तु 80 माण्हू लाड़ जा हिते जेको ड्रामो आहे इहो हिते हली रहियो आहे। अचो त हितां व्यू वठूं त हिन बारे में छा चवणु आहे। सब खां पहिरीं त आऊं कल्चर डिपार्टमेंट वारनि जो थोराइतो आहियां जिन असांजी हिन लाड़ पट्टी जे लाइ असांखे प्रोग्राम ॾिनो छो त हैदराबाद में कराची में वॾा वॾा फेस्टिवल थियनि था असां वटि एंटरटेनमेंट न हुअण जे बराबरि आहे। ईअं सम्झो त असां हिननि ख़ासि करे इलाइक़नि में त आहे ई कोन एंटरटेनमेंट। घोड़ाबाड़ी में पहिरियों स्टेज ड्रामो थियो आहे ज़िंदगी में पहिरियों स्टेज ड्रामो त उन जे लाइ आऊं कल्चर डिपार्टमेंट जो तमामु घणो थोराइतो आहियां। ऐं हिते जे हवाले सां जिन मूंसां सहकार कयो साईं रमज़ान पंवर साहब जी तमामु घणियूं महिरबानियूं साईं चेयरमैन आहिनि ऐं मुमताज़ शोरो साहब वाइस चेयरमैन उन्हनि बि जेके असांखे साथ ॾिनो उन्हनि जे ताउन सां उन्हनि जी मोहबतुनि सां हीउ एॾो सारो जहान जुड़ियो। ऐं सभ खां वधीक जस ॾींदुसि असांजी महिराण टीवीअ खे जेको असांजे लाइ हमेशह असां सां गॾु हूंदी आहे। हीउ जेको ड्रामो आहे जंहिंजो नालो आहे 80 माण्हू लाड़ जा ऐं तव्हांखे ॿुधायां त अॼु आलमी ॾींहुं आहे माहिगीरनि जो आलमी ॾींहुं आहे। उन आलमी ॾींहं जे मुताबिक़ सां हीउ सॼो समुंड किनारे सां ड्रामो रखियो वियो आहे जंहिंजो नालो ई जेको हिननि रखियो आहे इहो 80 माण्हू लाड़ जा। इन खे तहरीर जेको याकूब कलोड़े कयो आहे हिदायतकार जेको आहे उहो उर्सनार जो कयो डायरेक्शन शौकत ज़ोर जी आहे। सो हीअ अॼु उन मल्हान जे पस मंज़र में 21 नवंबर आलमी ॾींहं जे हवाले खां हीअ अॼु ड्रामो रखियो वियो। जेकॾहिं आउं तव्हांखे ॿुधायां त असां वटि सिंध में जेकॾहिं एंटरटेनमेंट जी तमामु घणी खोट आहे अॼु जेको तव्हां मुंहिंजे पोयां एॾो वॾो क्राउड ॾिसो था इहो ॾाढो ज़बरदस्त हिननि रखियो आहे। अॼु 21 नवंबर जेको माहिगीरनि जो ॾींहुं आहे हिन ते अहिड़ा प्रोग्राम जेको थियणु खपनि जेको आहे मल्हाह जेके आहिनि उहे समुंड में वञनि था समुंड जो सीनो चीरे असांजे मुल्क जे लाइ नाणो कमाइनि था असांजे उन जे हिसाब सां असांजे इलाइक़े में तरक़ी थिए थी। हे तूफ़ाननि में सर्दियुनि में गर्मियुनि में जेको आहे सो अंदरि वञी असांजे लाइ जेको आहे सो माण्हुनि जे लाइ कमाइनि था उन्हनि जे लाइ इलाही सपोर्ट थी थिए जेको आहे माण्हुनि खे उन जे लाइ हिननि जो दोस्तनि जेको हीउ प्रोग्राम रखियो आहे हिन ॾियारे ते असीं उन्हनि खे जस था ॾियूं। 21 तारीख़ जो आलमी ॾींहुं आहे माहिगीरनि जो ऐं असांजो पीपल्स पार्टी जे विजन जे चेयरमैन भुटे बिलावल साहब जे हुकुम सां इहो कयूं था। हीअ असां हिकिड़ो नंढो हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे 80 माण्हू लाड़ जा। सो असां पंहिंजे टाउन कमेटी जे तरफ़ां असांजा जेके माहिगीर आहिनि उन्हनि जी ख़ुशी लाइ रखियो वञूं माहिगीरनि जा जेके मसइला हल थियणु घुरिजनि। अॼु 21 नवंबर जेको माहिगीरनि जो ॾींहुं आहे हिन ते अहिड़ा प्रोग्राम जेको थियणु खपनि जेको आहे मल्हाह जेके आहिनि उहे समुंड में वञनि था समुंड जो सीनो चीरे असांजे मुल्क जे लाइ नाणो कमाइनि था असांजे उन जे हिसाब सां असांजे इलाइक़े में तरक़ी थिए थी। हे तूफ़ाननि में सर्दियुनि में गर्मियुनि में जेको आहे सो अंदरि वञी असांजे लाइ जेको आहे सो माण्हुनि जे लाइ कमाइनि था उन्हनि जे लाइ इलाही सपोर्ट थी थिए जेको आहे माण्हुनि खे उन जे लाइ हिननि जो दोस्तनि जेको हीउ प्रोग्राम रखियो आहे हिन ॾियारे ते असीं उन्हनि खे जस था ॾियूं। त जिन बि दोस्तनि हीउ प्रोग्राम रखियो आहे टाउन चेयरमैन मोहम्मद रमज़ान पंवर साहब जेको पीपल्स पार्टी ते जो सदर आहे उन ही प्रोग्राम जेको ऑर्गेनाइज़ करायो आहे या हुन में जेके बि टीमूं आयूं आहिनि दोस्त जेके आया आहिनि हिननि हिसो वरितो आहे उन्हनि खे असीं सलाम पेश था करियूं। तमामु सुठो हिकिड़ो माहिगीरनि जे आर्मी ॾींहं ते जेको असां प्ले कयो तव्हां पाण ॾिठो त असां उजागर कयो ऐं माहिगीरनि सां कहिड़ा मसइला आहिनि ऐं माहिगीरनि सां कहिड़ा दरपेश मसइला थियनि था उन्हनि ते असां ड्रामो प्ले कयो ऐं तमामु सुठी मौंट मिली असांखे हिते जी आवाम तरफ़ां ऐं ख़ासि करे
टाउन कमेटी चेयरमैन बा रमज़ान तरफ़ां जिन सॼो अरेंजमेंट कयो ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां असांजो प्रोग्राम प्ले कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके आया ॾिठाणा ऐं प्रोग्राम में असांजी हौसला अफ़ज़ाई कई। इनशाला असां हर साल ईअं ई मल्हाईंदा रहंदासीं। कहिड़ा बि ॾियारा आया असां फ़नकार आहियूं, अमन जा पैगाम ॾींदड़ आहियूं ऐं असां फ़नकारनि जो इहो फर्ज़ु आहे त जिथे बि को बि अहिड़ो मसइलो थिए थो त असां उते उजागर कयूं। तव्हांजे चैनल जे थ्रू, तव्हांजे चैनल जी महिरबानी सां आया ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कई ऐं असांखे प्रोमोट कयो अथव। वॾी तव्हांजी महिरबानी। कैमरामैन अशोक कुमार सां गॾु आऊं गुलाम हैदर कट्टी, मेहरान टीवी न्यूज़ घोड़ाबारी।